नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। वक्त मीरपुर माथिलो ख़बर ॾींदा। डिप्टी कमिश्नर घोटकी चयो आहे त कोरोना वायरस जी पेश नज़र ज़िले घोटकी में कंहिंखे बि होटल खोलण जी इजाज़त न हूंदी। समूरा होटल SOPs त सिर्फ़ सेरी ऐं इफ्तारी दौरान होम डिलीवरी खाधो ॾेई सघंदा। जुमो ऐं आचर मुकमल लॉकडाउन हूंदो। हफ़्ते जा बाक़ी ॾींहं समूरो कारोबार सुबुह 6 खां शाम जो 6 ताईं खुलियल रहंदो। डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला चयो आहे त घरू वज़ारत हुकूमत सिंध पारां जारी कयल नोटिफिकेशन तहत ज़िले घोटकी में जुमे ऐं आचर जे ॾींहुं मुकमल लॉकडाउन रहंदो, जॾहिं त हफ़्ते जा बाक़ी ॾींहं सुबुह जो 6 वॻे खां शाम 6 वॻे ताईं कारोबार खोलण जी इजाज़त हूंदी। अहिड़ी रीत कंहिंखे बि होटल खोले माण्हुनि खे मानी खाराइण जी इजाज़त न हूंदी। समूरा होटल SOPs ते अमल कंदे सिर्फ़ सेरी ऐं इफ्तारी वक़्तु होम डिलीवरी पार्सल मानी ॾेई सघंदा। वाज़े रहे त पेट्रोल पंप्स, मेडिकल स्टोर, खाद खुराक जी शयुनि, करियाना, मुर्गी, बेकरी, खीर, सब्जी ऐं फ्रूट वगैरह जी दुकानुनि ते पाबंदी लागू न हूंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।